अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ बरकत बलोच ऐं तहां ॾिसी रहिया आहियो काश टीवी ऐं काश जे हिन रंगनि में शामिल आहे ही ख़ुसूसी नशरियात ऐं हिन में शामिल आहिनि ख़ासि तौर ते जीअं अजरक जा रंग आहिनि हज़ारे लखे उन में टुबका आहिनि त उन हर हिकु टुबके ऐं रंग में हज़ारे लखे करोड़े मोहबतूं समायल आहिनि ऐं सिंध जी तहज़ीब ऐं तारीख़ समायल आहे। यकीनन तहां सम्झी विया हूंदो त ही ख़ुसूसी नशरियात आहे सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां ऐं सकाफ़त जे हवाले सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तयारियूं जारी आहिनि। सिंधी माण्हू भली दुनिया जी कंहिं कुंड कुड़च में रहनि था, उहे टोपी अजरक ख़रीद करे रहिया आहिनि ऐं तयारियुनि जे हवाले सां तालीमी इदारनि में ओताकुनि ते ऐं शहरनि में हिन वक़्तु जेके अजरक जा रंग समायल आहिनि। त बिना कंहिं देर जे ऐं अॻिते ॻाल्हि खे वधाइण जे यकीनन इलाइक़नि जो रुख़ कजे त उते कहिड़ियूं तयारियूं थियनि पियूं। सभ खां पहिरियां रुख़ कंदासीं मिठाणी जो, जिते मौजूदु आहे काश टीवी जो रिपोर्टर निज़ामुद्दीन मशहूरी। निज़ामुद्दीन, वॾी महिरबानी। निज़ामुद्दीन तमामु मेहनती रिपोर्टर आहे ऐं हर इवेंट खे ऑन स्पॉट कवरेज कंदा आहिनि। त निज़ामुद्दीन खां ॼाणींदासीं त मिठाणी में कहिड़ी तयारी आहे ऐं उतां जे शहरनि जो छा चवणु आहे। जी निज़ामुद्दीन, असांखे आगाह कंदा। जी नाज़रीन, KTV न्यूज़ तरफ़ां उनजो जेको सरवाण आहे बरकत बलोच तरफ़ां जेको प्रोग्राम रखियो वियो आहे एकता ॾियारो 5 डिसेंबर ते हिकु सिंध हिकु सकाफ़त, इन हवाले सां जेके हितां जा सियासी समाजी साञावंद माण्हू आहिनि ऐं इल्मी अदबी माण्हू आहिनि, अचो त उन्हनि जा वीचार ॿुधूं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हीअ ॾींहं कहिड़े नमूने सां हू मल्हाईंदा। साईं, KTV जा निहायत थोराइता आहियूं जो असांखे इनवाइट कयूं पंहिंजे प्रोग्राम में। हीअ 5 तारीख़ ते असां जेको एकता जो ॾींहुं जेको मल्हायूं था, हर साल मल्हाइजे थो, मल्हायूं पिया। सो इहो ॾाढो बहितरीनु क़दम आहे ऐं इहो एकता जो ॾींहुं मल्हाइणु खपे। सो सिंधी क़ौम 5000 साल पुराणी आहे ऐं जो मोहन जे दड़े मां साबित थिए थो त असां सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी ऐं ज़िंदह क़ौमूं जेके आहिनि उहे पंहिंजी सकाफ़त खे मानाइते अंदाज़ में मल्हाईंदियूं आहिनि ऐं हीअ सिंध सकाफ़त जो ॾींहुं जेको KTV मल्हाए रही आहे तमामु ज़बरदस्त कमु आहे। साईं, असां सिंध सकाफ़ती ॾियारो आहे जेको असां 5 डिसेंबर ते इंशाअल्लाह ताला असां भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। हर साल जीअं हर साल वांगुरु मल्हाईंदासीं इंशाअल्लाह ताला। अॻु खां बि अॻिरो भरपूर नमूने सां सिंध सकाफ़ती ॾियारो 5 डिसेंबर भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। बाबा, असां KTV जा थोराइता आहियूं। ही 5 डिसेंबर ते जेको असां सिंध जी सकाफ़त मल्हाईंदा आहियूं, असां ईद खां वधीक मल्हाईंदासीं ऐं असांखे तमामु ख़ुशी आहे ऐं असां तमामु बहितरीनु नमूने सां मिठाणी शहर में असां मल्हाईंदासीं। जी नाज़रीन, KTV न्यूज़ तरफ़ां उनजो जेको सरवाण आहे बरकत बलोच साहिबु, उनजे तरफ़ां 5 डिसेंबर एकता ॾियारो जेको हिकु सिंध हिकु सकाफ़त जेको मल्हाइण जो प्रोग्राम रखियो वियो आहे, उन हवाले सां जेके हितां जा सियासी समाजी ऐं इल्मी अदबी माण्हू आहिनि उन्हनि जा मां वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त वॾे जोश ऐं जज़्बे सां ईद जो ॾियारो करे असां मल्हाईंदासीं। वॾी महिरबानी निज़ामुद्दीन, असांखे तव्हां मिठाणी जी सूरत हाल खां आगाह कयो त उते पिण मिठाणी शहर सकाफ़त जे रंगनि सां सजाइजी चुको आहे ऐं उतां जे दर्सगाहुनि में ऐं शहर में माण्हू सिंधी टोपी ऐं अजरक ओढ़े धरती सां मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि ऐं हिन धरती सां यकीनन हर सिंधी माण्हू जी मोहबत आहे, प्यार आहे ऐं पाबो आहे। छो त सिंधी माण्हू हमेशह सिंध जो शाइर हुजे या अदीब हुजे, लेखक हुजे, उन इज्तिमाही तौर ते हर इंसान जी भलाई जो पैगाम ॾिनो आहे। जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे शेर में लिखियो आहे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी।